पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया में दिफ़ाई मुआहिदो, नए दौर जी शुरूआत। इस्लामी मुल्कनि मखां दिफ़ाई मुआहिदे खे अहम अकबराई करार ॾेई छॾियो। इज्तिमाई दिफ़ाई ते ॿधल मुआहिदो सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सनत जे गॾियल मनसूबनि खे मज़बूत कंदो। तुर्किया सदर रजब तय्यिप एर्दोगान मक़ाम दिफ़ाई मुआहिदे तहत टिनी मुल्कनि जी अहम तरक़ी ऐं अवाम जी ख़ुशहाली लाइ अकबराई आहे। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान मुआहिदो वधंदड़ सिक्योरिटी चैलेंजनि जो मुक़ाबिलो करणु ऐं इस्लामी वधी जी निशानदेही आहे। OIC सेक्रेटरी जनरल मुआहिदो इलाक़ाई सलामती आलमी वाइदनि ते अमल करणु बाबति टिनी मुल्कनि जे रिकॉर्ड जी तर्जुमानी आहे। बहिरीं परॾेही ऑफिस वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब जो दौरो तारीख़ी मुकमल करे ॾे वापसी। मदीने जे गवर्नर शहज़ादे सलमान बिन सुल्तान वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वफ़द खे अलविदा कयो। सऊदी अरब जे दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं तुर्किया जे सदर रजब तय्यिप एर्दोगान मुआहिदे ते सयूं कयूं। वज़ीर आज़म ऑफिस जो चवणु आहे त तारीख़ी मका मुआहिदे सां टिनी मुल्कनि विच में दिफ़ाई सहकार भाइरनि लाॻापनि में इज़ाफ़ो थींदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मका मुआहिदे खे तारीख़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मका मुआहिदो सऊदी अरब, पाकिस्तान ऐं तुर्किया जे महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। दिफ़ाई मुआहिदो ख़िते में अमन जी तारीख़ी दस्तावेज़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल जूं मुआहिदे लाइ कोशिशूं साराहजोॻियूं आहिनि। JUS सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया विच में मुआहिदो इस्लामी दुनिया जे इतिहाद तरफ़ अकबराई आहे। इस्लामी दुनिया जी गॾियल दिफ़ाई ताक़त हमेशह संदन ख़्वाहिश रही आहे। मका दिफ़ाई मुआहिदे में ॿियनि इस्लामी मुल्कनि खे बि शामिल थियणु घुरिजे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब में मुसलमाननि जी क़यादत जी भरपूर सलाहियत आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त उबती गणप PP वारनि जी शुरू थी चुकी आहे। उबती गणप कंदड़ पाण बि सिधा थी वेंदा ऐं गणप बि सिधी थी वेंदी। मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर में 2/3 अक्सरियत सां हुकूमत ठाहींदी। कश्मीरी रुगो पाकिस्तानी न पर मालिक जा मालिक आहिनि। भारत पाकिस्तान कश्मीरनि में ग़लतफ़हमी पैदा करण जी साज़िश करे रहियो आहे। पाकिस्तान में कश्मीरियुनि खे सभ खां हक़ मिली रहिया आहिनि। मुल्क जो कहिड़ो हिसो आहे जिते कश्मीरी कमु नथा कनि। एक्शन कमेटी सां बि हुकूमत ॻाल्हियूं कंदी। वफ़ाक़ी वज़ीर अमीन मक़ाम जो चवणु आहे त सदर ऐं वज़ीर आज़म PP जो हुअण जे बावजूदि PP सां धांधली मुमकिन न आहे। रोअण ऐं फिटण जो वक़्तु न आहे। PP खे सोचणु घुरिजे त अवाम खेनि छो रद्द कयो आहे। होर्मुज़ लंघ खोलण बाबति ईरान ऐं ओमान विच में ॻाल्हियुनि में अकबराई। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास राग़ची जो चवणु आहे त होर्मुज़ में वापारी जहाज़नि लाइ नई रस्ते बाबति मुआहिदे जे वेझो पहुची चुका आहिनि। होर्मुज़ लंघ खे मुकमल तौरु खोलण जो मामिलो रुगो नई सामूंडी रस्तो क़ाइमु थियण ताईं महदूद न आहे। नए रस्ते लाइ ॿियूं शर्तूं बि पूरियूं करणियूं पवंदियूं। ईरानी फ़ाज़ा इख़्तिलाफ़ जे तर्जुमान ब्रिगेडियर जनरल सैमी मोहबी जो चवणु आहे त अमरीका जी समूरियूं शर्तूं मञण खां सवाइ होर्मुज़ लंघ न खोलियो वेंदो। होर्मुज़ लंघ खोलण ओमान सां हलंदड़ ॻाल्हियुनि सां सिधे नमूने ॻंढियल आहे। परॾेही धुर खे ॻाल्हियुनि में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिनी। KP ऐं बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं। 10 दहशतगर्द मार्च विया, 12 गिरफ़्तार। कैप्टन शहीद ISP जो चवणु आहे त हंगू में सिक्योरिटी फोर्सिस जी ॻुझी इतलाह ते कार्रवाई में 7 दहशतगर्द मार्च विया। दहशतगर्दनि सां गॾ में नौजवान कैप्टन हमज़ा करम शहीद थी वियो। माजविल ख़ारजनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद बंदि कयो वियो आहे। बलूचिस्तान इलाइक़े गंबेला ऐं आसिम आबाद में 3 दहशतगर्द मार्च विया। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में दहशतगर्द शौकत मामा समेत 4 दहशतगर्द ज़ख़्मी थिया आहिनि। ऑपरेशन दौरान 12 शकी माण्हुनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां सिंध जी वहदत ऐं ख़ुदमुख्तियारी जी हिफ़ाज़त लाइ मज़ामत करण जो ऐलान। 22 अगस्त ते एहतजाज सॾु। तजवीज़ कयल 28वीं तरमीम बि सिंध जी वहदत वसीलनि ऐं सूबाई ख़ुदमुख्तियारी ख़िलाफ़ ख़तरो करार ॾेई वापसि वठण जो मुतालबो। सिंध एक्शन कमेटी अॻवाननि जो चवणु आहे त जलालपुर कैनाल समेत सिंधू दरिया ते को बि कैनाल क़बूल न कयो वेंदो। तारीख़ी पाणी मुआहिदे जी भञकड़ी कंहिं सूरत में क़बूल न कई वेंदी।
नौजवान मीर रज़ा अली खे गोली पुठियां खां लॻी संदसि हिकु पासे टुटल ऐं जिस्म ते तशदुद जा निशान मौजूदु हुआ। ॿिए पासे पोस्टमार्टम रिपोर्ट में इंकशाफ। कराची जे इलाइक़े गुलसान जोहर में पुरस्कार नमूने फोत थियल नौजवान वापारी मीर रज़ा जी ॿिए शुरूआती रिपोर्ट जारी। रिपोर्ट मूजिबि मीर रज़ा अली जे पेरनि ते बि ज़ख़्मनि जा निशान हुआ। संदसि जिस्म जे हेठि हिसे जे टिश्यूज़ ते बि रत जा कारा दाग हुआ। साॼी जंग ते लॻभॻि 12 सेंटीमीटर डिघो फ्रैक्चर ऐं ज़ख़्म बि हो। संदसि मुंहं ते ढक ऐं फ्रैक्चर जूं शाइदियूं मिलियूं आहिनि। ज़ख़्म मौत खां अॻु लॻल धकनि जे ज़मरे में अचनि था। हैदराबाद जी अदालत अहते में जहिड़े केस जे जवाबदारनि खां माफ़ी वठाईंदड़ ॿिनि वकीलनि जो लाइसेंस मुअतल। सिंध बार काउंसिल हैदराबाद जी अदालत जी अहाते में जवाबदारनि खां माफ़ी वठाईंदड़ वकीलनि जो लाइसेंस मुअतल करे छॾियो। वकीलनि जो लिबास पहिरण ऐं बार जी ऑफिस में दाख़िल थियण ते बि पाबंदी। घोट की भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॿाहिरि क़तल ऐं 2 ॼणा ज़ख़्मी। घोट पंजबाग भरिसां जवाबदारनि गोलियूं हणी अशरफ घोटो ऐं संदसि भाउ शोभान गोगो खे क़तल, जॾहिं त फयाज़ ऐं वसीम खे ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो 3 महीना अॻु बिजली जूं तारूं चोराईंदे बाजिगल नाज़र सुंदराणी जे पला में पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। ऐं PCB क़ौमी क्रिकेटरनि खे पॾे लीग खेॾण लाइ NOC जारी करे छॾी। हसन नवाज़, हुनैन शाह, नसीम शाह ऐं उस्मान ख़ान खे बि CPL खेॾण लाइ NOC मिली वई। मां सदाकत, साहिबज़ादा फरहान, सुफ़ियान मुक़ीम ऐं शादाब ख़ान खे बि पॾे में खेॾण जी इजाज़त।